ॿुधाइजो त अॼुकल्ह सॼे सिंध में वठि आया जाली डोमिसाइल जी ऐं हीअ जेके ऑफिसर आहिनि 500 रिश्वत वठी अलाए किथां जे माण्हूअ खे अची था डोमिसाइल ठाहे ॾियनि। बाबा तूं बि सिंध जो आहे, तव्हां हिनखे कीअं था कड़े नज़र सां ॾिसो था? ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे सिंध जा डोमिसाइल ॾेई ऐं हितां जे आमदनी नौकरियुनि ते लॻाइणु इहो ग़लति अमल आहे। असां इन जी मुज़म्मत था कयूं ऐं असां सिंधी क़ौम आवाज़ उथारींदासीं त सिंध जे नौकरियुनि ते, सिंध जे मादनी वसाइलनि ते, सिंध जे आमदनीअ ते सिर्फ़ु सिंधियुनि जो हक़ु आहे। इन जे करे ॿाहिरियनि सूबनि जे ॿियनि माण्हुनि खे सिंध जा डोमिसाइल ठाहे ॾियणु इहा सिंधियुनि जे हक़नि ते धाड़ो आहे। असां इन जी मुज़म्मत था कयूं ऐं सिंध जो शोर मैदान ते अचे, रोडनि ते अचे ऐं इन शइ जी मुज़म्मत करे त असांजे नौजवाननि जा हक़ ग़सब न थियनि। असां सिंध जे आमदनीअ ते, सिंध जे नौकरियुनि ते सिर्फ़ु सिंधियुनि जो हक़ु आहे। ऑफिसर छो था अहिड़ी हराम पायूं कनि पंहिंजे धरतीअ सां? जिन बि इहा कई आहे इन सिंध अमर सां गद्दारी कई आहे। इन्हनि खे हिते जो हिते सज़ा मिलणु खपे। हिते केर बि धारियो आबाद न थिए। सिंध सिंधियुनि जी आहे ऐं हज़ारे सालनि लखनि सालनि खां आबाद आहे। हीअ असांजी सिंध अमर आहे। इन जे करे असां इन अमल जी मुज़म्मत था कयूं। इहे जाली डोमिसाइल रद्द कया वञनि ऐं सिंध ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधियुनि जो हक़ु आहे।